अदा आबिद, असांजी न्याणी किरण तव्हांजी अमानत आहे। जॾहिं बि तव्हांजी दिलि चवे तारीख़ पकी करे हलिया अचिजो। असांखे तव्हांजी ज़बान ते एतबार आहे। हा अदा, वरी बि पंहिंजे पीउ जे घर मां निकिरी चाचे जे घर वेंदी। सुभाणे तव्हां किरण खे भली वनवा में विहारे वञो। तव्हांखे शाबाश आहे भाॼाई, पर हाणे शादी जी तारीख़ तव्हांखे मां ॿुधाए छॾींदुसि। हा अदा, इब्रार पुट खां हिकु ई तारीख़ पुछी मां तव्हांखे ॿुधाईंदसि। हा भाॼाई, जॾहिं बि तव्हांजी दिलि चवे अबरार पुट जे हथनि ते मेहंदी हणी मोड़ ॿधी हलिया अचिजो। पर हा कलसूम, छोकिरी खे घणो वनवाह में न विहारजो। अदी, राति इब्रार खां तारीख़ वठी बसि शादीअ जी तयारी शुरू था कयूं। हा, पर शादीअ में अदा इब्रार जा खीसा भरियल हुजनि। 100 ॿिनि सां कमु कोन हलंदो। खोड़ पैसा मुंहिंजी धीअ जे लाइ जेके चवंदी उहे ॾींदी मैं। हा, पर चाची तव्हांखे अॻे ई ॿुधाए छॾियां, खीर पीआरी 1000 वठंदी साईं, मतां वरी 100 ॿिनि मां जान छॾाई। चङो अदा गुलाब, हाणे असांखे इजाज़त ॾे। न अदा, ईअं वरी कीअं? मानी वानी खाई पोइ वञिजो। न अदा न, मानीअ जो कहिड़ो हिजाब आहे, पंहिंजे घर जी ॻाल्हि आहे। पुछी इब्रार जी मां त हलूं। अॼु कसूं तूं हलंदीअ या हिते हूंदीअ? अदी, मुसरत खे असां कोन छॾींदासीं। भाॼाई, घर बि वञिणो आहे ऐं माजिद बि घर हलियो वियो। कलसूम उन सां बि कोन मूंखे छॾियो। अदी, तूं राति हिते रह, सुबुह जो सवेल मां तोखे गाॾीअ में छॾे ईंदुसि। बसि अदा, तुंहिंजी मर्ज़ी। चङो अदा गुलाब, हाणे असीं बि हलूं था। रज़ी तव्हांजी मर्ज़ी। अचो अचो माता। केॾी दिलि जी पकी थी पई आई फुफी, चाचे वारनि जे घर वञी राति रही। असां ॼण तुंहिंजा माइट ई कोन आहियूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे धीअ, अधु आबिद कोन छॾियो, ओॾा ई त अचां पई हेॾे बि। हा दी, पर माजिद असां वटि रहियो ई कोन, ईअं बसि तकिड़ो हलियो वियो। बसि भाॼाई, को तकिड़ो कमु हूंदुसि न, इन करे हलियो वियो। अदी, हाणे शादीअ ताईं तोखे हिते ई रहणो पवंदो, कोन छॾींदीसांइ घरे। हा हा, छो न रहंदसि, पर भाॼाई इहो किरण नज़र कोन पई अचे। अदी, किरण बि बसि अचण वारी आहे, वई आहे थोरो शॉपिंग करण। किरण इब्रार जी थी, मुंहिंजे नसीब मूंसां एॾी वॾी विसाघाती कई। किरण इब्रार जी मंग हुई, उन सां मुंहिंजो प्यारु ठहे ई कोन पियो। हूअं बि त मूं हुनखे चाहियो हो, पर हुनखे त ख़बर ई कोन हुई त हुनखे चाहींदो आहियां। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।